सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन करण जो ऐलान करे छॾियो। मुराद अली शाह चयो आहे त कचे जी समूरी ज़मीन धाड़ेलनि खां ख़ाली कराई वेंदी। शहीदनि जूं कुर्बानियूं ज़ाया थियण न ॾींदासीं। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह IG सिंध मुश्ताक महर सां गॾु शिकारपुर पहुची कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान शहीद एहलकार मुनवर जतो ऐं कैमरामैन हसीब शेख जे वारसनि सां मुलाक़ात करे ताज़ियत कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह शहीदनि जी यादगार ते गुलदस्ता रखिया। DIG लाड़काणो निसार आफ्ताब वॾे वज़ीर के धाड़ेलनि ख़िलाफ़ हलंदड़ ऑपरेशन बाबति आगाही ॾिनी। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त शहीद एहलकारनि जो खून रायगा न वेंदो, धाड़ेलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वेंदो। वॾे वज़ीर जो त घोटकी कशमोर सखर ऐं शिकारपुर जे कचे जे 1,50,000 एकड़ ज़मीन धाड़ेलनि खां ख़ाली कराईंदासीं। ऑपरेशन सिंध पुलिस करे रही आहे, ज़रूरत पई त रेंजर्स खां मदद वठंदासीं। मुराद अली शाह चयो त कचे जे समूरनि थाणनि खे बहाल कयो वेंदो। माज़ी में तेगो ख़ान तेकाणी खे अमून अवार्ड ॾियण में मुलवस ऑफिसरनि ख़िलाफ़ जांच कराए कार्रवाई कई वेंदी। हुन वधीक चयो त शहीद एहलकारनि जे वारसनि खे अकेलो न छॾियो वेंदो। ॿारनि जी तालीम समेत समूरो ख़र्च सिंध हुकूमत भरींदी।